ख़बर शामिल कई पिया ठठो में रिपोर्ट लख ॾिनो झिरकाई जी। झिरकाई आस पास जे इलाइक़नि में वधंदड़ समाजी बुराइनि ऐं इलाइक़े में पैदा थींदड़ बदअमनी जे हवाले सां SHO झिरक अमीर बख्श खोसो जी मेज़बानी में खुली कचहरी थी गुज़री, जंहिंमें इलाइक़े जे मोअज़्ज़न सियासी समाजी अॻवाननि, ज़िले काउंसिल मेंबर गुलाम नबी मिलण बब्बर, ज़िले काउंसिल मेंबर हाजी माशूक शफ़ी बब्बर, हाजी अलादीनो AD बब्बर, साईं अब्दुल्ला बब्बर, ज़िले काउंसिल मेंबर गुलाम नबी बब्बर, वली फारम अकबर मेमण, जनरल सेक्रेटरी PPUC झिरक, मिसरी खान झिरकाई, वाइस चेयरमैन UC झिरक, अरबाब मलूक झिरक, चेयरमैन गुलाब बब्बर, हाजी रशीद मेमण, साईं नूर मोहम्मद बब्बर, वडेरो हकन बब्बर ऐं ॿियनि आयल महिमाननि SSP डॉक्टर इमरान खान, DSP झिरक जावेद टालपुर, DSP कमलैंड सेल सैयद इफ्तिखार शाह, SHO झिरक अमीर बख्श खोसो ऐं ॿियनि खे लुंगिन ऐं अजरकनि जा तोहफ़ा पेश कया, जॾहिं त साईं अब्दुल्ला बब्बर SSP ठठो डॉक्टर इमरान खान सिंधी टोपी जो तोहफ़ो पिणु पेश कयो। उन मौक़े ते ज़िले काउंसिल गुलाम नबी बब्बर, ज़िले काउंसिल मेंबर हाजी माशूक शफ़ी बब्बर, हाजी अलादीनो AD बब्बर, कामरेड अमजद शोरो, साईं गुलाम शफ़ी समो, नूर मोहम्मद बब्बर ऐं ॿियनि पंहिंजे इलाइक़े में वधंदड़ चोरियूं ऐं हलंदड़ मंशात ते ॻाल्हाईंदे चयो त SHO झिरक अमीर बख्श खोसो जे अचण खां पोइ झिरक ऐं आस पास जे इलाइक़े में बदअमनी, चोरियूं ऐं मंशात में घणी कमी थी चुकी आहे।